अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहियो, कीअं ठीक आहियो, ख़ुशि आहियो? सभिनी ॾिसंदड़नि खे ग़ज़ाल मक्सी जो सलाम क़बूल हुजे, सुबुह जो सलाम क़बूल हुजे। जेके जेके असांखे हिन वक़्तु ॾेही असांखे ॾिसनि पिया, मेहरान टीवी जी सत सां गॾु तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं सुबुह जो मेहरान प्रोग्राम में। काफ़ी ॾींहं थिया, सिक लॻी पंहिंजनि दोस्तनि जी, पंहिंजनि साथियुनि जी, त छो न मुलाक़ात कई वञे। ज़िंदगी अलाए केतिरी आहे, त सोचियोसीं त अॼु मेहरान टीवी जी सत सां मुलाक़ात कई वञे ऐं तमामु दिली ख़ुशी बि थी त उहा आजियां अगरि तव्हांजा पुराणा दोस्त, तव्हांजा माण्हू तव्हांखे ॾियनि था त यकीननि तव्हांखे उन ॻाल्हि ते भरोसो अचे थो त दुनिया में अॼु बि मोहबत क़ाइमु आहे, अॼु बि कुर्ब क़ाइमु आहे। यकीननि तव्हांजी ज़िंदगीअ में बि अहिड़ा दोस्त ऐं साथी मौजूदु हूंदा जेके तव्हां सां गॾु सची रोह रिहाण, सचो जीअं चइजे कुर्ब कनि था ऐं ॾुख वंडनि था, मोहबत कनि था। अहिड़ा माण्हू चवंदा आहिनि दौर त मटिजी वियो आहे, वाक़ई दौर डिजिटल थी वियो आहे, काफ़ी जेके आहिनि उहे तब्दीलियूं अची वियूं आहिनि, इलाही सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि असांजी सम्झ खां बि ॿाहिरि आहिनि, पर तॾहिं बि हीअ दुनिया कुझु माण्हुनि जी सचाई ऐं कुर्ब ते बि क़ाइमु दाइमु आहे। इहा मट सट जेका इंसान जे रवैयनि में या ईअं चइजे मौसम जे रवैयनि में जेका अचे थी, इहा बि कॾहिं कॾहिं इंसान लाइ ज़रूरी हूंदी आहे, छो जो इलाही कुझु सेखारे बि वेंदी आहे। उमेदु आहे त अॼु जी सुबुह तव्हांजी जेका आहे उहा बहितरीनु गुज़रंदी। हर ॾींहुं हिकु नओं आगाज़ हूंदो आहे, हर ॾींहुं हिकु नई शुरूआति हूंदी आहे, हर सोच हिकु सुठे अमल ॾांहुं क़दम हूंदो आहे अगरि तव्हांजी उहा सोच मुस्बत आहे ऐं तव्हां चाहियो था त इन ज़िंदगीअ में कुझु कामयाबी हुजे त पंहिंजी सोचुनि खे बि मुस्बत रखो, पंहिंजे आसपास जो माहौल बि सुठो रखो। ॻाल्हि कंदासीं जीअं मौसम जी असां ॻाल्हि पिया करियूं त हाणे थोरो सीउ अचे पियो माशाअल्लाह सां, ऐं सीउ इलाही माण्हुनि खे वणंदो आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे, कंहिंखे ऊन्हारो वणे, कंहिंखे सियारो वणे, त कंहिंखे कहिड़ी मुंद वणे, कंहिंखे बहार वणे। बहार त हूअं ई सभिनि जो पसंदीदा आहे, पर हाणे जेके सीउ अचनि पिया उन में एहतियात इलाही ज़रूरी ईंदी आहे, इंसान जी सिहत ते असरु पवंदो आहे, मिज़ाज ते असरु पवंदो आहे। ऐं हीउ मौसम जेको हिन दफ़े हले पियो हैदराबाद जे आबोहवा जे हिसाब सां ॻाल्हि कंदसि त विचोलो आहे, असां बर्दाश्त करे सघूं पिया, सुठो बि लॻे पियो। ऐं अहिड़े सुठनि ख़ुशगवार मौसमनि में वरी जेकर असांजा साथी असां सां गॾु हुजनि या ईअं सम्झो असां जहिड़ा साथी तव्हां सां गॾु हुजनि त असांखे बि इलाही ख़ुशी महसूसु थींदी आहे। प्रोग्राम सुबह मेहरान में हमेशह कोशिशि हूंदी आहे त तमामु सुहिणा फ़नकार तव्हां सां गॾु हुजनि ऐं जेके जेके उन्हनि जे अंदरि स्किल्स आहिनि, एबिलिटीज़ आहिनि, तव्हांजे अॻियां अचनि। ऐं ख़ासि तौर ते असांजी सिंध जी सकाफ़त जे कुझु सुञाणप जेके हूंदियूं आहिनि, जेके असांजा रागी हूंदा आहिनि, उन्हनि जी त छा ई ॻाल्हि कजे, भली घणी दौर ज़मानो किथे बि वञी पहुचे, पर जेको असुलु हूंदो आहे, असुलु राग हूंदा आहिनि, असुलु जेके कलाम हूंदा आहिनि, उहे रूह खे राहत ज़रूरु पहुचाइनि था। हीअ धूम धड़ाका, हीअ थोरे वक़्त जा जेके गाना हलनि था या गीत हलनि था, उहे ठीकु आहे, मिज़ाज सां गॾु हले थो कमु, पर जेके असुलु ॻाल्हि हूंदी आहे उहे जीअं असांजा वॾा अॼु बि चवंदा आहिनि त असुल जी ॻाल्हि ॿी हूंदी आहे। त इन जे करे असां बि सोचियोसीं त कुझु मट सट अहिड़ी रखिजे प्रोग्रामनि में जो तव्हांखे हर फ्लेवर प्रोग्राम में मिले। प्रोग्राम में अॼु असां तमामु बहितरीनु ख़ूबसूरत रागी खे असां दावत ॾिनी आहे, जंहिंजा राग ॿुधी करे ख़ासि तौर ते मेहरान टीवीअ में इलाही सारा ख़ूबसूरत अहिड़ा राग हूंदा आहिनि जेके तव्हां ॿुधंदा बि आहियो ऐं उन्हनि जो दिली सुकून हासिलु कंदा आहियो। वधीक ॻाल्हि ॿोल उन्हनि सां पाण कंदासीं ऐं उन्हनि खे भली का चंदसि। पंहिंजे प्रोग्राम में असां सां गॾु रागी मौजूदु आहिनि, फ़क़ीर मोहम्मद हसन जतोई साहिबु। अस्सलाम वालेकुम, भली कार असांजे प्रोग्राम में, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो, ठीकु आहियो? वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो, ख़ैर आहे, अलाह पाक जा किरोड़ एहसान आहिनि। सुबुह सां ॾाढो हिकिड़ो सुठो मौज़ू असांखे अची वियो आहे ऐं मेहरान टेलीविज़न जी जेका स्टेज आहे तक़रीबन उहा असांखे एज़ाज़ ॾिनो आहे हर टाइम, ऐं तमामु मूंखे ॿियनि हंधनि ते बि ख़ुशी थींदी आहे, पर वधि में वधि मुंहिंजा हिन मेहरान टेलीविज़न ते फस्ट क्लास गीत रिकॉर्ड थियल आहिनि, पीर एजाज़ साईं जा, महदी साईं जा, तक़रीबन अव्हां खे मुबारक हुजनि सुबुह मेहरान में। तव्हांखे बि मुबारक हुजे। अच्छा, मूंखे काफ़ी अरसे खां पोइ ॾिसी करे सभु मुबारकूं ॾियनि, अलाह तव्हांखे बि ख़ुशि रखे। इहे चेंजिस बि अचानक जेके चेंजिस ईंदियूं आहिनि, कॾहिं चवंदा आहियूं न असां जीअं कॾहिं शॉपिंग ते वेंदा आहियूं, कमु करणु वेंदा आहियूं ऐं अचानक चेंजिस ईंदियूं आहिनि न, सरप्राइज़ जेके चवंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि हाई हीअ किथां अची वई, प्रोग्राम चेंज थी वियो, त उहो ॾाढी मज़ेदार ऐं सुठी हूंदी आहे। एक्चुअली मुंहिंजे लाइ बि सरप्राइज़ हुई, आम जेको माण्हू रेडी थी अचे थो न त एज़ अ गेस्ट वञूं या एज़ अ, पर ॾिसो ॻाल्हि उहा हूंदी आहे अदा जीअं चवंदासीं त हिकिड़ो घर ऐं माहौल जीअं फैमिली वारो हूंदो आहे न, उहो नो डाउट असांखे हिन पंहिंजी मेहरान टीवी में मिले थो। जीअं पाण 4 ॾींहं 8 ॾींहं कंहिं मिटनि माइटनि खां पोइ, मतिलबु महीननि खां पोइ बि अगरि माइटनि वटि मिलणु वञूं था त तव्हांखे उहो कुर्ब मिले थो
त उहा ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेको असांखे हिते असांखे मान मिलंदो आहे उहो शायदि ई किथे मिले, जेतिरो बि मिले पंहिंजे नंढे घर में मान मिले उहो असांजे लाइ काफ़ी आहे। अॼु छा ॿुधाईंदो जेका असांजी सुबुह जी शुरूआति असांजी ऐं असांजे हिन सरप्राइज़ जी, असांजे प्यारा जेके सुहिणा असांजा वेठा आहिनि व्यूअर्स असांजा वेठा आहिनि ॾिसंदड़ जेके पसंदि कनि था, उन्हनि खे छा अहिड़ी शुरूआति करे ॿुधाईंदो जो दिलि बसि ख़ुशि थी वञे, ॾींहुं असांजो सजायो थी वञे। सुबुह अचण सां असांजे लतीफ़ सरकार जी माशाअल्लाह, वाह वाह, कुझु चंद लफ़्ज़ आहिनि। जी। तूं साहिब ज़ादो सुपरी आउन सोरो ई नौकर, तूं साहिब ज़ादो सुपरी ओ आउन सोरो ई नौकर, बेहद करिया बंदगी हथ बधी हाज़िर, बेहद करिया बंदगी ओ आऊं हथ बधी हाज़िर, छिनी छॾींदुसि की न की दोस्त अव्हां जो दर, ओ साईं मूं तां मेहर नज़र तूं पिरी न लाहिज पंहिंजी, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो मुर्शिद साईं, हो ईंदो सजण साईं, साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हाथी ॾेई हथेड़ा अचे चिकन मां चाढ़ींदो, हाथी ॾेई हथेड़ा हाथी ॾेई हथेड़ा अचे चिकन मां चाढ़ींदो, हाथी ॾेई हथेड़ा अचे चिकन मां चाढ़ींदो, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो मुर्शिद साईं, ऐं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सजण साईं, साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो हादी साईं, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ऐं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हे लकन मथा साथड़ो सही सलामत ॾींदो, हो लकन मथा साथड़ो हे लकन मथा साथड़ो सही सलामत ॾींदो, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सजण साईं, ऐं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ऐं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं।
साईं साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हो ईंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ऐं ईंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। माशाल्लाह माशाल्लाह जज़ाकल्ला इंशाल्लाह सजण साईं ज़रूरु ईंदो। सही आहे अदा सजण साईं ईंदा अचनि। अहिड़ी दुआ सां शुरूआत थी आहे। जिन जिन जा सजण अगरि ॾेई वेठा आहिनि प्यारा पिरी अगरि किथे वेठा आहिनि त उन्हनि जे लाइ दिलि सां दुआ आहे। त अॼु तव्हां जेकर असांखे ॾिसो पिया त दिलि सां दुआ ईंदी त अदा जी कलाम में जेका दुआ निकिती आहे सर जे त उहा तव्हां ताईं पहुचंदी। सही बेशक कलामनि में ताक़त थींदी आहे, दुआ में ताक़त थींदी आहे। बेशक बेशक बेशक। ऐं उहा ई ॻाल्हि त सजण साईं जी जेकर असां ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे इलाही कुर्ब बि यादि ईंदा आहिनि। तव्हांखे बि इलाही सारा दोस्त अहिड़ा हूंदा जिन जो कुर्ब मिलियो हूंदो। यादि आहे त हिन सफ़र में तव्हांजा कहिड़ा कहिड़ा दोस्त साथी आहिनि जिन तव्हांखे अहिड़ो साथ ॾिनो जो अॼु बि यादि आहे? या को ईअं चइजे अहिड़ो तव्हांखे रस्तो ॾेखारे विया जो उमिरि भर यादि रहिजी वियो? जी पहिरियों दादा मजबूर साहब मुर्तज़ा मजबूर जी माशाल्लाह दोस्त भी आहे पंहिंजो भाउ बि आहे जी छो जो हिन दुनिया में तमामु थोरा दोस्त मिलंदा आहिनि हा तमामु थोरा पर असांजो हमेशह दुआऊं आहिनि अलाह साईं इन्हनि दोस्तनि खे आबाद कंदो। कुझु दोस्त अहिड़ा ॿिया बि आहिनि सही जिन कुझु ही दुनिया मंज़िल हिमत मर्दा मदद खुदा कुझु दोस्तनि जो साथ हूंदो आहे हिम्मत वधे थी सफ़र आसान थिए थो नियत साफ़ आहे सुठा दोस्त तव्हांखे मिलनि था जिते तव्हां वञो था तव्हांखे इज़त मिले थी। बेशक इहा ॻाल्हि थिए इज़त मिलनि। सही आहे। अच्छा इहो तव्हां खां पुछंदसि त तव्हांजो हीउ तक़रीबन सफ़र केतिरनि सालनि जो आहे राग जो सफ़र? ही काफ़ी हिकिड़ो मिंट माफ़ कंदा कॉल बि शामिल रखूं जेके जी, असांजा जी, जी, व्यूअर्स जी, वेठा न, न, आहिनि न, इंतज़ार बिल्कुलु। पिया कनि ॾिसूं था त कहिड़ा कहिड़ा प्यारा कॉलर्स असां सां गॾु शामिल आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो ये कनेक्शन में मसला थियनि था इंटरनेट जा मसला हलंदा रहंदा आहिनि हाणे कचे। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी केर गॾु आहे असां सां? हलो कॉल ड्रॉप थी वई। पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था जेसीं तव्हां ट्राई कयो तव्हांजी कॉल असां वटि पहुची वेंदी। जी हिन सफ़र में तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे? हिन सफ़र में 16-17 साल थिया। माशाअल्लाह। अच्छा हा बहरहाल ही पंधु खुटण जो आहे कोन खुटण जो आहे कोन छो जो ही हिकिड़ो वॾो हिकिड़ो समुंडी मामिलो आहे ऐं ॼमण खां मरण ताईं। सही भला इहो राग जो जेको शौक़ु थिए थो उहो शाह लतीफ़ जी शाइरीअ सां जेका आहे दिलि लॻण सां ऐं रूह वंडण सां थी या कंहिं ॿिए शाइर सां या को किथे किथे तव्हांखे इहो ख़्यालु आहे त बसि इहो बसि असांखे राग जो रूप अपनाइणो आहे ऐं असांखे अॻिते हलणो आहे? छो जो गीत जा हिननि जा त रूप घणेई आहिनि न हिननि जा हज़ारे पहलू हज़ारे आहिनि त तव्हांजो माना ईअं कीअं ख़्यालु आहे? बसि असांजो दिली शौक़ु बि थियो नंढे हूंदे खां वठी वियो। हा नंढे लाइ खां तक़रीबन 12-15 साल जो आहियां जी एतिरी एज जो आहियां हा नंढड़ो आहियां त हा ईअं शौक़ु थियो माचिस वॼाईंदो हुतां। हा माचिस तव्हांखे इहा ख़बर ई थी तंबूरो ऐं चपड़ी आहिनि के शयूं ख़बर हुई तव्हांखे? माचिस वॼाईंदा हुआ। सही सही माचिस वॼाईंदे पोइ छा हुयो जो असांजो जेको घराणो हुयो उहो मुलाणो घराणो हुयो। अच्छा उहो ॾाढियूं सख़्तियूं बि रहियूं। सही एॾियूं सख़्तियूं रहियूं जो आउं सम्झां थो त ॿियो हिन जाइ ते हुजे हा त शायदि ॼाण त धरती ते न हुजे हा। सही सही पर पोइ पंहिंजे शौक़ खे बरक़रार हलंदे हलंदे पोइ ॾिठूं त न ही मुड़ंदो ई कोन सख़्तियूं बि ॾाढियूं रहियूं। सही सही बसि उहा ई ॻाल्हि आहे शौक़ु आहिनि शौक़ जी का मंज़िल कोन्हे का क़ीमत कोन्हे इंसान जे अगरि जुस्तजू आहे हिमत आहे त मंज़िल माणे था वठनि। असां बि तई मौजूदु आहियूं ऐं उमेदु आहे तव्हां बि असां सां गॾु तई हूंदो। सुबुह जी ख़ूबसूरत ऐं सुहिणी शुरूआति बि तव्हां सां गॾु आहे सुबुह महिराण सां गॾु नंढी साही पचूं था वरी वापसि तव्हां सां गॾु आहियूं।
भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में सुबह महिराण में तव्हां सभिनी सां गॾु असां मौजूदु आहियूं। असांजा व्यूअर्स, असांजा दोस्त असांखे ॾिसनि पिया कि घर में वेठा हूंदा, के केॾांहुं वञण जी तयारी कंदा हूंदा, जॉब ते वेंदा हूंदा, जॉब तां जेको आहे कंहिंखे ऑब्वियसली जंहिंजी नाइट ड्यूटी हूंदी आहे उहे सुबुह जो वेठा हूंदा आहिनि, पर असां सां गॾु जुड़ियल हूंदा आहिनि। जीअं असां सां गॾु हिन वक़्तु कॉलर जुड़ियल आहे, ॾिसंदासीं केरु असां सां गॾु मौजूदु आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अॼु छा हाल आहे? सुबह महिरान में भलीकार तव्हांखे चऊं था। भलीकार भलीकार, तव्हांखे बि भलीकार चऊं था। कहिड़ा हाल आहिनि, कीअं, ठीकु, ख़ुशि? किथां, कहिड़ो भाउ, कहिड़े शहर मां ॻाल्हाए पियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम आहिनि। अॼु मां अली शेर शहर पियो ॻाल्हायां, सखी जामला तारक ॻोठ मामून शहर खां। जी, छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? कहिड़ियूं दुआऊं ॾींदो? बहितरीन आहे तव्हांजो। असां कंटिन्यू प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। कल्ह खां वठी ॾाढी कोशिशि कई, मस अॼु ॻाल्हि लॻी आहे। तव्हांजे सॼे सथ जो जेको आहे सलाम पिया कयूं। सखी जामला तार जो मेलो आहे, अचो तव्हांखे मेले जी मिठाई खारायूं। हा, सही सही, मेलो आहे हुते तव्हांजे शहर में। सखी जो मेलो आहे न, ईअं न? सखी जामला तार। जामदाता, अच्छा अच्छा। आहे, मेले जी मिठाई ॾाढी यादि ईंदी आहे। इलाही मशहूरु हूंदी आहे हर मेले में। मिठाई मेले जी ॾाढी मशहूरु हूंदी आहे न? हा, मेले जी मिठाई ॾाढी मशहूरु हूंदी आहे। ही त वेतर सखी जामला तार जो मेलो आहे जेको आहे, हिन जी मिठाई त अञा मशहूरु आहे। हाय हाय, हाणे उहा कीअं पहुचे? हा, ॾिसो त सही। अचो तव्हांखे मिठाई खारायूं। मेले में तव्हांखे सियारे जी सुखड़ी ते जेको आहे बहिराड़ी जे सरें जो साग तव्हांखे खारायूं। जी बिल्कुलु बिल्कुलु, इंशाल्लाह इंशाल्लाह ईंदासीं। वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ। हाय छा ॻाल्हि कजे, ऐं मेले जी त ॻाल्हि ई ॿी आहे। तव्हां अदा बिल्कुलु मेले में परफॉर्म कंदा हूंदव, जेके बि असांजे सिंध में मेला वेला थियनि था हुन में? गंज कंदा आहियूं। हाणे बि हुआसीं कुझु, जीअं मिसाल उन्हनि में हीअ थींदो आहे त असांखे वरी दावत जी घुरायो वेंदो आहे। हा, अचो अचो। असां बि हींअर दावत ॾिनी आहे रंग खे कुझु मटण जे लाइ। मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुलदस्ता ऐं गुल अगरि प्रोग्राम में शामिलु न हुजनि त मज़ो कोन ईंदो आहे। छा ॻाल्हि कजे त अगरि असां सां गॾु रागी बि मौजूदु आहिनि। वरी हिननि खे ॿुधण वारा जेके असांजा हिन सोसाइटी जा, हिन शहर जा या हिन मुल्कनि जा जेके अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके इंसान खे तमामु गौर सां ॿुधंदा आहिनि, उन्हनि जा मसइला बि हल कंदा आहिनि। मसइलनि खे रूह विंदराइण लाइ असां रागी मौजूदु आहिनि, पर कुझु जेके अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ज़िंदगीअ में हिकिड़ो अहिड़ा कम कंदा आहिनि जेके इंसान जे लाइ आसानियूं पैदा कंदा आहिनि। उन ई हिकिड़े शोबे सां तालुक़ु रखंदड़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। एडवोकेट आहिनि शाहिद लतीफ़ सुमरो साहब। तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी, थैंक यू। कहिड़ा हाल, कीअं आहियो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? ठीकु लॻा पिया आहियो? बिल्कुलु। सर जेके आहिनि हाई कोर्ट जा जेके एडवोकेट आहिनि, अॼु असां सोचियोसीं त कुझु हिननि सां बि जेको आहे रोरियाण कजे, कुझु ख़्यालनि जी ॾे वठि कजे त ज़िंदगी कीअं पई गुज़रे, कीअं पियो लॻे मेहरान टीवी में शामिलु थी। सुबुह मेहरान नालो एॾो प्यारो आहे। मेहरान वादी धरती आहे असांजी, पंहिंजी वादी मेहरान, ऐं हुनजे नाले सां तव्हां मनसूब कयो आहे, ॾाढो सुठो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू बि अचनि था, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा दोस्त अचनि था, रागी थी विया, नात ख़्वान थी विया, पंहिंजे मज़हबी स्कॉलर्स अचनि था, असां जहिड़ा कुझु वकील दोस्त बि अचनि था। सो ॾाढो सुठो थो लॻे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू ऐं तरह तरह जा माण्हू, उन्हनि जूं ॻाल्हियूं, उहे त तव्हां बि ॾाढो फेस कंदा हूंदव पंहिंजी लाइफ में। ईअं ई आहे, ईअं ई आहे। असां वटि बि छा आहे त फील्ड अहिड़ी सां आहियूं त हर मकतब फ़िक्र, हर तरीक़े जा दोस्त असां वटि अचनि था, पंहिंजूं दावाऊं खणी अचनि था जेके कोर्ट में उन्हनि खे पेश करणियूं आहिनि। असां उन्हनि जे लाइ, असां लिटिगेंट्स जे लाइ असां उन्हनि जो सहारो थियूं था, पोइ हक़ इंसाफ़ जे लाइ जंग कयूं था। पोइ किन खे छो त आहियूं ॿिन्ही पासे वकील, ॿिन्ही पासे वकील, ऐं हुन हो धुर जा वकील हूंदा, हेॾा असां धुर कटींदो हिकिड़ो। पोइ ईअं ई आहे असांजी फील्ड। ज़िंदगी में थींदो हूंदो माशाअल्लाह। तव्हांखे त काफ़ी तजुर्बे, केतिरा साल थिया आहिनि हिन फील्ड में? तक़रीबन 7 साल थी विया आहिनि असांखे। 60 साल थी विया आहिनि तव्हांखे। ऐं इन में जेको आहे अहिड़ा बि केसिस ईंदा हूंदा जीअं तव्हांखे मुंझारो ॾिनो हूंदो त बाक़ी नेगेटिव आहिनि, पॉज़िटिव आहिनि, छा आहे, राइट आहे, रॉन्ग आहे? ईअं असांजी फील्ड आहे ईअं सॼी। असांजी चवंदा आहियूं असांजो भले 25-30 साल जो सीनियर एडवोकेट्स बि आहे न, उनजो बि बुक सां लाॻापो हूंदो ई हूंदो आहे। छो त असांजी फील्ड एंड न आहे, कंटिन्यूटी रहे थी। उन में मुख़्तलिफ़ नवां लॉज़ अचनि था, नवां एक्ट्स पास थियनि था, त असांखे किताबनि सां लाॻापो रखणु ज़रूरी आहे ॾाढो। तो कामयाब उहो ई वकील आहे जेको किताबनि सां गॾु रहे थो। असां वटि लाइब्रेरीज़ आहिनि ॾाढियूं, मॉडर्न लाइब्रेरीज़ आहिनि। हैदराबाद थी वियो, हैदराबाद बार असांजी माशाल्लाह सेकेंड लार्जेस्ट बार ऑफ द सिंध आहे, ऐं उन में 7,000+ एडवोकेट्स इनरोल्ड आहिनि। प्रैक्टिसिंग एडवोकेट्स 2,000-3,000 जे विच में आहियूं। सो इन हिसाब सां लाइब्रेरी बि असांजी ॾाढी वसी आहे। किताबनि जा मुख़्तलिफ़ किताब हुते पिया आहिनि,
पोइ पुछणा न मुंझणा, पोइ असांजो वरी सहारो हिकिड़ो त हूंदो आहे किताबनि सां, ॿियो वरी जेको असांजा सीनियर्स आहिनि न उहे असांजा उस्ताद हूंदा आहिनि। असां चवंदा आहियूं त जेको लफ़्ज़ बि कंहिं सेखारियो उहो बि असांजो मौजूदु आहे, असांजो उस्ताद आहे। पोइ असां वटि ईअं ई आहे, जिते मुंझारो हूंदो आहे उते असां पंहिंजे सीनियर्स खां सहारो वठंदा आहियूं, किताबनि जो सहारो वठंदा आहियूं। किताबनि जो सहारो। ऐं इहे जेके पंहिंजे पाकिस्तान में कानून हेठि मथे कुझु चेंजिस बि ईंदियूं रहंदियूं आहिनि, पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो हलंदड़ केस आहिनि, मसइला आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, पोइ उन्हनि खे तव्हां कीअं फेस कंदा आहियो, कीअं तव्हां हुन में पॉसिबिलिटीज़ उहे आणींदा आहियो जेके बिल्कुलु अॻिले जेके बि तव्हांजा क्लाइंट आहिनि या जेके बि आहिनि उहे इंसाफ़ हासिल करे सघनि? असली ईअं आहे त कुझु केसिस अहिड़ा हूंदा आहिनि हिकिड़ा हलनि पिया, मिसाल तौरु नार्कोटिक्स जा थी विया, हाणे उहो कंटिन्यू टू हले पियो त हुन में ओचितो हाणे का अमेंडमेंट थी वञे या को अहिड़ो केस लॉ पेश थी थो वञे, मिसाल सुप्रीम कोर्ट हुनखे नओं हिकिड़ो केस लॉ ॾेई थी छॾे, त पोइ असां उनजो सहारो वठंदा आहियूं। उतां केस लॉ कढी पोइ अगरि जिते लोअर कोर्ट आहे उनजी अगरि ज्यूरिडिक्शन जो मसइलो आहे त पोइ उते असां पेश करे उतां असां ट्रांसफर जो ऑर्डर कराईंदा आहियूं। पॉसिबल ईअं ई थींदो आहे असां वटि। अच्छा, हिकिड़ी शिकायत हूंदी आहे असां सभिनी खे आहे, मतिलबु हिकिड़े कॉमन पर्सन्स खे जीअं चइजे त कॉमन जेके सिटीज़न्स आहिनि उनखे हूंदा त केस अक्सर जेके फाइल्स जेके आहिनि उहे पेंडिंग में हूंदियूं आहिनि। इहो हिकिड़ो माना इहो सम्झो त तकिया कलाम आहे या हिकिड़ी मशहूरु चवणी आहे या सच बि आहे, केतिरे हद ताईं? न, इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं सही बि आहे, पर इनखे आऊं ईअं एलिब्रेट कयां त हज़ार केसिस आहिनि हलनि पिया पेंडिंग आहिनि। हाणे केस जी नोयत असां वकीलनि खे ख़बर हूंदी आहे न, मिसाल तौरु हिकिड़ो क्रिमिनल केस आहे, हुन में एविडेंस हलणी आहे। हाणे एविडेंस जो हलणी आहे त हुन में शाहिद खपंदा। शाहिद हाणे मिसाल 4 शाहिद आहिनि त कॾहिं 2 था अचनि त कॾहिं 2 नथा अचनि, इन करे उहा बि तारीख़ थी वञे। ॿियो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो वर्क सस्पेंड थींदो आहे। वर्क सस्पेंड मिसाल तौरु हींअर बि एहतिजाजनि तौरु वकीलनि जो वर्क सस्पेंड हूंदो आहे। त बिल्कुलु तव्हां इंसाफ़ ॾियण वारा, तव्हां वटि असां उमेद खणी अचूं था त असांखे को इंसाफ़ मिलंदो या को असांजो मसइलो जेको आहे उहो सॉल्व थींदो, तव्हां पाण इंसाफ़ जेको आहे वठण जे लाइ निकिरी पिया आहियो। अॼुकल्ह एतिरा एहतिजाज थियण जे लाइ छा मतिलबु इहो कीअं सिस्टम? असल माहौल अहिड़ो थी वियो आहे जो वकील हिकिड़ो त असां सोसाइटी जी क्रीम सोसाइटी सॾाईंदा आहियूं ऐं हक़ इंसाफ़ जे लाइ पाण पतोड़ींदा आहियूं। जिदोजहद असां जूं असां 2007-08 में जेको ॾिठोसीं रेस्टोरेशन ऑफ जुडिशरी, उन में आमिर मुशर्रफ सां हुननि जो मुक़ाबिलो थियो ऐं उन खां पोइ असां फातह बि थियासीं। चौधरी इफ्तिकार मोहम्मद चौधरी साहिब खे जिन फोर्सली हटायो ऐं उन खां पोइ जेको असांजो चाम जेको आहे न एडवोकेसी जो वधियो। मुख़्तलिफ़ नौजवाननि खे शौक़ु थियो यार असां बि हिन पासे हिन फील्ड में लहूं, छो त यूनिटी आहे हिकिड़ी न, सॼे पाकिस्तान जी यूनिटी थी रहे, पोइ हर कंहिंजो मसइलो हिक ॿिए सां पंहिंजो रिलेटेड रहे थो। पोइ कॾहिं पंजाब में मसइलो थिए थो असां हितां उन्हनि जे साथ में शामिलु थी था वञूं, कॾहिं सिंध में थिए थो पंजाब वारा सां गॾु बीह था रहनि, ईअं ई पंहिंजे माना हक़नि जे लाइ पाण पतोड़ियूं था। अञा तव्हांजो एहतिजाज आहे? हींअर हले पियो कंटिन्यू, 27th अमेंडमेंट 26th अमेंडमेंट ते हले पियो एहतिजाज। कल्ह सैटरडे ते बि हुयो सखर में प्रोग्राम हो कन्वेंशन। असांजा जेके ॻोठणा बि ॾिसनि पिया, असांजा शहरी बि ॾिसनि पिया, उन्हनि खे ॿुधायो त इहो एहतिजाज छा जे बारे में आहे ऐं छा तव्हां जेको आहे हिननि जी डिमांड रखी आहे, छा तव्हां चाहियो था? असुल आइन में तरमीमूं थियनि पियूं। 2000 हींअर गुज़िरियल साल बि 26 अमेंडमेंट पास कराई वई, जंहिंमें जुडिशरी जे हिसाब सां माना हिकिड़ी आइनी अदालतूं हिकु ठाही वियूं आहिनि, जंहिंमें आइन सां रिलेटेड जेके माना कॉन्स्टिट्यूशनल पटिशन्स आहिनि उहे उन में थियनि पियूं ऐं उन ते बि असांखे इतिराज़ हुयो, छो त आइनी अदालतूं त सभई आहिनि, जेके मुल्क सॼो आइन ते हले पियो, जेके बि पहिरें कोर्टूं हलनि पियूं उहे बि आइन ते ई हलनि पियूं, त हीअ कहिड़ियूं नयूं आइनी बेंचूं ठहियूं आहिनि, हे कहिड़ियूं नयूं कोर्टूं ठहियूं आहिनि, मतिलबु ॿियूं गैरानी थींदियूं, ईअं ई खणी चऊं त हींअर बि उहो ई आहे। 27th अमेंडमेंट आई आहे, इहा ॾाढी माना ॻणती जहिड़ी आहे, ख़ासि करे असांजे लाइ धरतीअ जे लाइ, ख़ासि करे सिंध धरती जे लाइ या पंजाब जे लाइ। हिन में असांखे चवनि था त इहो 9 सूबनि जी बि हिन में ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं, यूनिट्स जूं, इहो बि ॾाढो माना हिकिड़ो हसास मसइलो आहे। हिन खां अलावा जुडिशरी सां रिलेटेड मैजिस्ट्रेट पावर ॾियनि था एडमिनिस्ट्रेटिव माण्हुनि खे, मिसाल तौरु असिस्टेंट कमिश्नर थी वियो ऐं मुख़्तियारकार थी वियो, हाणे मैजिस्ट्रेटिव पावर उन्हनि खे मिली आहे त माना हिननि जो पंहिंजो वैल्यू घटि पई थिए। इन ते पंहिंजे वेंदो जजिस खे बि हिन ते मसइला आहिनि, उन्हनि खे मिलंदे गणतियूं आहिनि, त इन करे थोरो इंटरप्ट कंदसि। कॉल असां सां गॾु कॉल मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि असां शामिल रखूं ताकी हीअ अञा रंग असांजो सुहिणो ख़ूबसूरत रहे। अस्सलाम वालेकुम जी, केरु मौजूदु आहे असां सां गॾु? वालेकुम अस्सलाम, तबियत सही आहे? ख़ैर ख़ैरियत अमन मान? बिल्कुलु अलाह जा शुक्र, अलाह जा एहसान। तव्हां ॿुधायो अदा नालो ऐं कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया?
जी अदी कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया, नालो ॿुधाईंदो? घोटकी मंझां ॻाल्हायूं था पिया, गुलासन लवलई मुंहिंजो नालो आहे अदी। जी जी, छा कंदा आहियो? प्रोग्राम कीअं वणे पियो? सुठो लॻे पियो? कुझु चेंजिस, कुझु अचानक जेके सरप्राइज़िस मिलनि पियूं, सुठो लॻनि पियो? माशाल्लाह माशाल्लाह, भलो लॻंदो आहे, असांखे वणंदो आहे। रोशो झट ॾिसंदा आहियूं वेही, तव्हांजो ॻाल्हो ॾिसंदा आहियूं वेही, हले थो पियो प्रोग्राम, ॾिसूं था पिया। सुठो सुठो, माशाल्लाह। कमकार ते विया? हा, कमकार ई कंदा आहियूं, पंहिंजी राखी पोखी कंदा आहियूं। ज़मीन आहिनि, आबादियूं आहिनि, ज़मीनदार आहियूं। अल्लाह आबाद रखनव, ज़मीनूं आबाद थियनि, सभु सुखिया रहो, आबाद रहो। प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ वरी महिरबानी, लख थोरा महिरबानी जी। त हाणे भला कचहरी तो तव्हां सां अञा कंदासीं। खोड़ सारा सवाल मुंहिंजे ज़हन में अचनि पिया, जेके बि असांजा व्यूअर्स आहिनि। जॾहिं वकील माण्हू हथु ईंदो आहे न, त पोइ पहिरियां त इहे सवाल कंदा आहिनि असां खां पंहिंजनि केसिस जे बारे में, पर अॼु चङा ख़ासा असांजा हथ आया आहिनि। अॼु सवाल कंदासीं मज़ेदार, थोरो प्रोग्राम जो रंग बि मटींदासीं, ॻाल्हियूं बि कंदासीं, कचहरियूं बि कंदासीं। ऐं जेकर राग रिहाण बि हुजे त थोरो जेको मौसीक़ी सां असांजा जीअं चइजे त थोरो फ्रेश अञा वधीक माण्हू थी वेंदो आहे। छा ख़ूबसूरत राग हींअर ॿुधाईंदो? रखियल साईं जो कलाम आहे जी, उहो ॿुधाईंदो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। नातो निमाणीअ सां न कर ढोल ढिलो, नातो निमाणीअ सां न कर ढोल ढिलो, हो कोने कमहीणीअ जो बिगड़तो बिलो, कोन्हे कमहीणीअ जो बिगड़तो बिलो, हो तुंहिंजो नाम निलो आऊं वठियो वेठी आहियां। कसम खुदा दी जे सच पूछे माही, हो कसम खुदा दी जे सच पूछे माही, सब सोहणिया दा सरदार तू हई। सोहणिया दी जिथे चूंड थी वे, पहले नंबर दा हकदार तू हई। मेरा यार हकीकी दिल भर तू हई, अख दुश्मन दे विच खार तू है। एह फैजन शाह बदकार दा गम टाल प्यार तैयार तू हो। यार छिनण में चाहे अल्लाह दोस्त छिनण में चाहे, सही खण अखरूं अल्लाह खण अखरूं खिल मासा, एॾा छो रखे थो छाका। नंग पंहिंजो वञ पालियूं अल्लाह हुजत हजत मुंहिंजी नाहे। नंग पंहिंजो वञ पालियूं अल्लाह हुजत हजत मुंहिंजी नाहे। हुजत हजत तोसां नाहे अल्लाह यार छिनण में चाहे हो। हुजत हजत तोसां नाहे अल्लाह यार छिनण में चाहे।
मुझका तीर छिके अल्लाह अबरू हिलाल रुखते हो ओ मुझका अल्लाह मुझका तीर छिके अल्लाह अबरू हिलाल रुखते सुहन लबन ते लालियूं अल्लाह जुल्फ से बाक आई सुहन लबन ते लालियूं अल्लाह जुल्फ से बाक ओ जुल्फ से बाक आहे अल्लाह यार छिनण में छाए हो ओ जुल्फ से बाक आहे अल्लाह यार छिनण में छाए करके गंढण जो गालियूं अल्लाह यार छिनण में छाए करके गंढण जो गालियूं अल्लाह यार छिनण में छाए सही सूर समर थम सहजा अला मोहब मेला पे मोहजा हो सही सूर समर अला सूर समर थम सहजा अला मोहब मेला पे मोहजा समझ खेल ये चालू अल्लाह चालूं अल्लाह दस्त दिन मुसजदाहे हो दस्त दिन मुसजदाहे अल्लाह यार छिनण में चाहे हो दस्त दिन मुसजदाहे अल्लाह यार छिनण में चाहे अल्लाह यार छिनण में यार छिनण में चाहे ओला अंदाज़ असां हींअर ॿुधोसीं इंजॉय कयोसीं ऐं हाणे असां कॉलर शामिल रखूं था हेलो अस्सलाम वालेकुम केरु मौजूदु आहिनि असां सां गॾु वालेकुम अस्सलाम साईं कचे खां ॻाल्हायां पिया जी कहिड़े शहर खां घोटकी जे कचे वारे इलाइक़े खां घोटकीअ जे कचे वारे इलाइक़े मां कचे जा इलाइक़ा अञा कचा ई आहिनि या थोरी तरक़ी वरक़ी कई अथनि तरक़ी में माशाअल्लाह बहितरीन में हा पोइ पर नालो पियल आहे कचे वारो इलाइक़ो ईअं जी जी ब्रह्मन लौलाई कीअं लॻे पियो प्रोग्राम माशाअल्लाह बहितरीन लॻो तॾहिं त कॉल कईसीं हाय हाय तॾहिं त ॻाल्हि छा ॿुधाइणु चाहींदो का शाइरी को गीत भला ॿुधायो कुझु असांजे प्रोग्राम जो रंग बि वधायो न न कलाम ॿुधणु चाहियूं था जलाल जो पुराणो कलाम ज़रूर ॿुधाईंदासीं महिरबानी महिरबानी हे उन्ही जो गीत हुयो जलाल जो जी चई आयासीं जी जी अच्छा अच्छा ठीकु आहे जी हाणे जेका दुनिया जी ख़बरचार बि थोरी वठूं ॾिसूं दुनिया में छा पियो थिए थोरी जेको असांजा जेके व्यूअर्स आहिनि असांजा दोस्त आहिनि सभु तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं पर हलूं था हिन वक़्तु न्यूज़ जो टाइम थियो आहे उन खां पोइ वरी वापसि तव्हां सां गॾु भली ॻाल्हि चवंदासीं हिकु दफ़ो वरी पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में असांजा दोस्त साथी असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं यकीनन तव्हांजी ज़िंदगी बि रवां दवा हूंदी असांखे ॾिसणु ॿुधण जे लाइ तव्हां जेके वक़्तु कढो था या जेके मशवरा ॾियो था या जेके असांजे प्रोग्राम में रंग जमायो था उन्हनि जी तव्हांजी महिरबानी आहे ऐं हिन वक़्तु कचहरीअ जो बि असांजो सिलसिलो जारी आहे राग बि ॿुधूं पिया हलंदासीं सर खां बि सवाल पुछंदा कॉल अची वई सर पहिरीं कॉल आहे ॾिसूं था केरु आहिनि असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम प्यारी भेण ख़ुशि आहियो अदी अल्लाह जो शुक्र आहे मुंहिंजा भाउ कहिड़े शहर खां ॻाल्हायो पिया नालो ॿुधाईंदो प्यारी भेण मुंहिंजो पुनालो सिंध मार आहे मुंहिंजो क़ौम आहे मां घोटकी जो ॻाल्हायां थो प्यारी भेण जी जी भली का चवंदासीं छा चवणु चाहींदो प्रोग्राम में
प्यारी भेण तव्हांजो प्रोग्राम मूंखे ॾाढो पसंदि आहे। मां शाम सां प्रोग्राम तव्हांजो सुबुह सुबुह जो ॾिठो आहे, पसंदि अचे थो, गानो बि ॾाढो बहितरीनु हले थो। वाह वाह, भला रोज़ ॾिसंदा आहियो? बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम मूंखे ॾाढो पसंदि ईंदो आहे, शौक़ सां ॾींदो आहे मूंखे। त तव्हांजा इहो तव्हां ॻाल्हियूं ॾाढियूं मिठड़ियूं हूंदियूं आहिनि, मूंखे तव्हांजी ॻाल्हियूं ॾाढी मूंखे पसंदि ईंदियूं आहिनि। पर मां त अॼु आई आहियां। तव्हां अॼु बि अचो, वकील साहब वेठा आहिनि, ॾिसो मां असांजी भेणियूं असां कोई इज़त ॾियूं। महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ईअं ई शामिल थींदा रहिजो। ॾिसो न कूड़ कीअं जले वरितमि, तव्हांजो सर अची वियो न मूंखे। जी ॿुधाईंदो कुझु पंहिंजे प्रोफेशन जे बारे में, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं? असां जेको आहे इहो बि ॿुधो आहे त वकीलनि जी फीस ॾाढी हूंदी आहे। फीस जे हिसाब सां त जंहिंजो जेतिरो एक्सपीरियंस आहे, जंहिंजो जेतिरो कमु आहे या जंहिंजो जेतिरो नालो आहे, फीस उन हिसाब सां भरे पई। तव्हांजो एक्सपीरियंस आहे उन हिसाब सां तव्हां फीस वठंदा आहियो, या साम्हूं वारे जी हैसियत ऐं अहमियत ॾिसी, या कुझु मजबूर अहिड़ा माण्हू अची वेंदा आहिनि, मजबूर माण्हू मां उनजी हालत ॾिसी उन्हनि जो अहसासु थींदो आहे। जी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां त ह्यूमन राइट्स डिफेंडर सॾाईंदा आहियूं न। ह्यूमन राइट्स डिफेंडर जो त कमु आहे त ह्यूमन राइट्स पंहिंजा उहे जेके उन्हनि खे अवेल कराए ॾे। सो असां कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, कुझु अहिड़ा मजबूर बि अची वेंदा आहिनि, तो कॾहिं फ्री ऑफ कॉस्ट बि असां कंदा आहियूं। एविन ते त असां सॼो ॿियो जेको ख़र्चो आहे उहो पाण कंदा आहियूं। सही, पर किथे किथे वरी इहा जो चवंदा आहियूं न, नांगद नाए जो मिटी खाऊं, त क्लाइंट कुझु हूंदा आहिनि, हुन खां पंहिंजो प्रोफेशन जंहिंजो जहिड़ी नेचर जो केस हूंदो आहे, फीस उन हिसाब सां ॻाल्हाईंदा उन हिसाब सां। अच्छा, माण्हुनि खे जेतिरी आसानी, के जेके आहिनि उहे ॻाल्हियूं सोचनि था, के इहे ॻाल्हियूं नथा सोचनि, ऐं जेके असांजा इदारा आहिनि, कुझु जेके रज़ाकाराना तौर ते बि महिनत, जेके पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था, महिनत कनि था, उन्हनि खे अजर त ज़ाहिर आहे उते ई मिलंदो जिते असुलु मक़ाम आहे। पर हिन दुनिया में जेको उहे ॻाल्हि असां पुछंदा आहियूं त हीअ जेके असांजा खोड़ सारा अहिड़ा असां केसिस ऐं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, तव्हांजी पंहिंजो तजुर्बो तव्हांजो असां ॿुधणु चाहींदासीं त छा तव्हांजी नज़र खां अहिड़ा वकील गुज़रिया आहिनि जेके वाकई माण्हुनि खे उन मक़ाम ताईं पहुचाए छॾींदा आहिनि जो माण्हू हिमत हारे बसि हथु कढी हलिया? बिल्कुलु आहिनि, अहिड़ा ॾाढा मोटिवेशनल असांजा किरदार आहिनि असां वटि। जी हलो थोरो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वॾी ख़ुशि आहियो? ख़ैर जी बिल्कुलु ख़ुशि, अलाह जो शुक्र। तव्हां केरु अदा, कहिड़े शहर खां? अभी मोहम्मद हनीफ छुटो, नसीराबाद। असांजो नसीराबाद शहर सां तालुक़ु रखंदड़ बहितरीन फनकार मोहम्मद हसन चितोई साहब, और प्रोग्राम हाणे ॾिसूं था, उनखे कॉल आई पर न्यूज़ जो टाइम अथव अलाए छा ब्रेक। जी 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 वाह, हुकुम कयो था। असांजो नालो मिली खणजो, महिरबानी। जी छा हाल आहे, कहिड़ो गीत ॿुधायूं, हुकुम कयो था? हा साईं, छा हाल आहे फ़कीर साईं? ख़ुशि आहियो? ख़ैर हनीफ थो ॻाल्हायां, वाह छुटो साईं। थैंक्स सर, ख़ुशि आहियो? जी जी जी, हुकुम कयो सर। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ख़ैर कयो। तव्हांजो प्रोग्राम हाणे ॾिसो, मां महिरान ते लाई कॉल कयूं साईं, हाल कयूं। जी जी ख़ुशि आहियो, तबियत ख़ुशि? जी हुकुम कयो सर। बसि इहे गानो तव्हांजो ॿुधो आहे महफ़िल में, हाणे कॉल बि कयो, नंबर बि आहे स्क्रीन ते, भला साईं हाल कयो कचहरी। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी अदा। तव्हां छुटनि जे नाम अॼोको गीत जेको हूंदो जी महिरबानी, वॾा कुर्ब प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। इहे आहिनि जेके सचा परस्तार, तव्हांजा सचा मञींदड़, जेके राग ॻोठाई हूंदा आहिनि, उन्हनि जो कुर्ब जेको असुलु। उहे जेके दोस्तनि जी ॻाल्हि कईसीं त उहे तव्हांखे कुर्ब ॾियनि था, ॾिसनि था त तव्हांखे हिकु प्रोग्राम में अचो था त ख़ुशि थियनि था। जी वकील साहिबु, हाणे थोरो असां इन्हनि सीरियस ॻाल्हियुनि खे अचो था। तव्हांजो घर में, जीअं तव्हां हिकिड़ा वकील आहियो, तव्हांजो छा किरदारु जेको आहे तव्हांजो घर में कीअं हूंदो आहे? छा तव्हां चाहियो था तव्हांजी फैमिली में जा ॿार बच्चा बि जेके आहिनि उहे, या जेके बि भेनर भाइर आहिनि या जीअं उहे अचनि हिन में, या इहो प्रोफेशन बसि सिर्फ़ु तव्हां पाण ताईं रखियो आहे? न ईअं न आहे, असुलु आउं बि वकील आहियां ऐं मुंहिंजी मिसिस बि वकील आहे। सही, ऐं इन खां अलावा पोइ केरु जीतंदो हूंदो? ॾाढा मुक़ाबला। न हू असांजे घर में ॿाहिरि खणी वकील आहियूं, घर में त उहो कोर्ट आहिनि न असांजी, उहो त जजिस आहिनि न। ओ सही, वेल डन, वेल डन, गुड। असां उते त पोइ आर्गुमेंट कोन था करे सघूं। अच्छा, ईअं त कोन हूंदो, ईअं त तव्हां बिल्कुलु ई मतिलबु सरेंडर करे छॾियो। न सफ़ा सरेंडर बि कोन्हे, पर जिते जिते पाण खे थियणो थो पए, जीअं सम्झो था त उन हिसाब सां। ऐं ॿियो मुंहिंजो घर में 4-5 वकील आहियूं पाण, सही फैमिली में ई जेका आहे। ओके, त कोर्ट त घर में ई लॻंदी हूंदी, को केस थींदो हूंदो त घर में सॉल्व थी वेंदो। ईअं कमु ईअं पियो हले। ॿियो कज़न बि आहे मुंहिंजो, ॿियो नंढे भाउ खे हींअर हाणे तयारी आहे त हुनखे लॉ करायां, छो त फील्ड ॾाढी सुठी फील्ड आहे,
दोस्त भला इते ही हिकिड़ो सुवाल ज़हन में आयो आहे। तव्हां चयो तव्हांजी फैमिली में एतिरा सारा वकील आहिनि, ठीकु आहे न। हाणे जेके जिन जो एतिरो ग्रुप आहे या घर में एतिरा माशाल्लाह सभु समझदार पढ़ियल लिखियल फैमिली आहे, त इंडिविजुअली तव्हां अहिड़नि माण्हुनि जे लाइ को अहिड़ो कुझु नथा करे सघो जेके ग़रीब जेके नथा पहुची सघनि किथे? काफ़ी अहिड़ा इदारा आहिनि, तव्हां असां इहा ॻाल्हि पहिरियां करे चुका आहियूं त ईंदा आहिनि उन्हनि खे तव्हां हेल्प ॾींदा आहियो या मैप करे छॾींदा आहियो, पर कुझु अहिड़ी शइ जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी पहचान हुजे, तव्हांजे तवसुस सां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचो वञे जेके नथा सरहंदीअ वारा न आहिनि, पहुची नथा सघनि, ऐं मसइला त जाम आहिनि, मसइला इलाही मसइला त इलाही आहिनि। न असां पहिरें इहा सोच असांजे माण्हुनि में हूंदी कोन्हे। न असां में आहे, असांजो जेको मुंहिंजो ज़ाती तौर इहो हूंदो आहे त कंहिं मजबूर हुजे कम थिए त बहितर आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदा आहियूं त हिकिड़ी फीस ॻाल्हायल बि हूंदी आहे, ज़बान बि थियल हूंदी आहे, एडवांस कुझु वरितल हूंदो आहे, आख़िर में उन कंडीशन ते क्लाइंट दफ़ा मजबूर थी बीह रहंदो आहे त बकाया फीस नथा ॾेई सघूं त असां वाटर लाइ छॾे बि ॾींदा आहियूं। ईअं को सफ़ा फोर्स न हूंदो आहे त हा, त इन में असांखे इहो कोन हूंदो आहे, रिस्क अलाह जी तरफ़ां लिखियल आहे, पोइ भला उहो न त ॿिए हंधा किथां मिलंदो। सही ॻाल्हि आहे। सो इन करे असां ॿियो त फैमिली में असां पाण में एतिरा आहियूं जो असां वर्क डिवाइड करे छॾींदा आहियूं। मिसाल तौर ते अगरि कंहिं दोस्त फैमिली मेंबर खे वांध कहीं न हूंदी आहे त वॉलंटियर असां वञी उन्हनि तरफ़ूं अपेरेंस ॾींदा आहियूं, पाण में गॾिजी करे एज़ अ फर्म करे कमु कयूं पिया। सही, गुड गुड, इहा सुठी ॻाल्हि आहे। मौसीक़ी सां भला लगाव आहे? लगाव आहे, मौसीक़ी ते लगाव आहे, सुठा ॿुधंदड़ आहियूं। ॿुधंदड़ आहियूं ऐं पाण कोशिशि कई अथव? न, इहो असांखे कोशिशि थिए बि कोन पई, असां फैमिली बैकग्राउंड थोरो ईअं आहे जो मुंहिंजो वालिद साहिबु शाइर हो। पोइ त ॿुधायो कुझु। हा, हस मिठाणी नालो हुनजो। सही। सुठो राइटर हो, ॿाराणे अदब ते सुठो कमु थियल हो हुननि जो। बेसिकली सुञाणप पंहिंजी मिठाणी खे नहीं, नालो तखलुस आसिफ़ मिठाणवी, शहर जे हिसाब सां तखलुस नहीं, ऐं 2 किताब छपियल आहिनि बाबा जा। बाबा जी डेथ थी 2009 में, पर हुन खां पोइ इहो आहे जो सिंधी अदबी संघ जो पाण मरकज़ी खज़ांची बि रहियो आहे बाबा साईं। तव्हांजे अंदरि उहे जरासीम शाइरी न, शुरू में असां हुयासीं हिननि सां सिंधी अदबी संघ सां, पोइ जॾहिं प्रोफेशनल लाइफ में अचूं था न माण्हू त पोइ होॾे टाइम न पियो ॾेई सघे। बाबा जा काफ़ी प्रोग्रामनि में वेंदा आहियूं, अटेंड कयासीं, उन में महफ़िलूं मौसीक़ी बि हूंदियूं, ॾाढा माना उतां खां मूंखे ॿुधण वारो शौक़ु जेको पैदा थियो न बाबा, छो त बाबा सां गॾु वेझिड़ाई हूंदी, अच वञ बाबा सां गॾु हूंदी, प्रोग्रामनि में अच वञ हूंदी, सो ॿुधण वारो शौक़ु मूंखे उतां मिलियो, उतां पैदा थियो। सही ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे इंसान आहे, टफ लाइफ जेका हले थी त हुन में थोरो पंहिंजो पाण खे इन फ़नून लतीफ़ा जी चइजे त कुझु मौसीक़ी हुजे, कुझु जेको ॾिसण वठण जो माहौल बि बरक़रार रही सघे थो। जी सर, फ़क़ीर वटि ईंदासीं, छा हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव कुझु अहिड़ो कलाम? इनायत शाह साईं जी दरगाह। राग बुधी त रमज़ लगई सूफी भांज सच, राग बुधी त रमज़ लगई हो सूफी भांज सच, कंध रखी कात ते तूं आशिक अॾीअ ते अच, ॾिसी शाह शमो जो तूं परवाने वांगुर पच, हो साईं चीज़ल बारज मच ते दूहा निकिरन दर्द जा। सूफी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, सूफी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, हो जहां पोइ थियो चिजरे पथण पिया खे, जॾहिं बि जोक शहर विच नसीब मिलुम तॾहिं मारियो मुनी हिन गारा, आदि साकूं हिकु हर्फ पढ़ाया समझ गिधुम सिर सारा, 1000 किताबा ओ सिफत हिको दी हिकु है नूर निज़ारा, हो अब्द विचूं अलाह ॾिठुम
साईं शाह रखियल जॾहिं सतार थियुम सिर सारा सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे साईं पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो पाण खे ॻोल्हण हू पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण अलाह पाण खे ॻोल्हण साईं पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण आयो पाण खे ॻोल्हण आयो पाण खे ॻोल्हण हिन शौक़ जे शहबाज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन शौक़ जे शहबाज खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे पंहिंजो त आहे पंहिंजे पुनल यार खे सजदो सुण यार खे सजदो पंहिंजो त आहे पंहिंजे प्रीत पुनल यार खे सजदो यार खे सजदो पंहिंजो त आहे पंहिंजे पुनल यार खे सजदो सुण यार खे सजदो पुनल यार खे सजदो हिन नीह जी निमाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन नीह जी निमाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे साईं केरु वता जे थो अंदर में पियो बोले अंदर में पियो बोले केर अता केर अंदर में पियो बोले अंदर में पियो बोले साईं केरु वता जे थो अंदर में पियो बोले अंदर में पियो बोले अंदर में पियो बोले अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे ज़बरदस्त ॾाढो प्यारो ख़ूबसूरत मुंहिंजो त फेवरेट कलाम आहे इहो ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे हिन में दुनियावी इश्क जी त ॻाल्हि जेके आहिनि उहे माण्हू सम्झंदा ई हूंदा पर जेके अलाह जे रमज़ खे अलाह जे इश्क खे हासिल करे वठनि त उन्हनि जी छा ई ॻाल्हि कजे हाणे थोड़ी साही बि पटूं था इन ई रमज़ खे रहूं था थोरो असां बि इन ई रमज़ में रहूं था इन कलाम जे सुरूर में रहूं था साही वठूं था वरी वापसि तव्हां सां गॾु
भली कार चवंदासीं पंहिंजनि सभिनी दोस्तनि खे असांजा व्यूअर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि मेहरान टीवी जी सथ तव्हां सां गॾु मौजूदु सुबुह मेहरान प्रोग्राम में ऐं तव्हां सां गॾु आहियां नाश्ता वाश्ता त सभई करे चुका हूंदा पर असां बि जेके चपाल मेज़बान जंहिं असांजा सहकार कयो आहे उन जी चांहि पियूं पिया ॾाढी मज़ेदार ई सुबुह जो ई चांहि न हुजे त कीअं माण्हू फ्रेश रहे अलाए असां सभिनी में जेको आहे हिकिड़ो इहो ई आहे त सुबुह जो उथी चांहि ज़रूरु पीअंदा आहियूं कंहिं माण्हू कोन पीअंदा आहिनि पर पीअणु घुरिजे थोरो तव्हांखे एनर्जी मिले थी ऐं सुठो फील थिए थो ऑब्वियसली पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे पंहिंजो पंहिंजो हुननि जो आहे हिकिड़ो नाश्ते जो अंदाज़ हूंदो आहे पर नाश्तो अगरि भरपूर हुजे जेके बि असांजा ॿुधंदड़ आहिनि ख़ासि तौर ते हाणे सीउ जीअं आयो आहे नाश्तो भरपूर कयो पंहिंजनि ॿारनि बच्चनि खे सुठी तरह सुठी डाइट ॾियो सुठी डाइट सां तव्हांजी सिहत सुठी रहे थी केतिरो इंसानु खाईंदो ऑल फुल न खाइजे छो जो सिहत ख़राबु थींदे देरि नथी रहे वरी उहे ॻाल्हि त डॉक्टर्स ऐं वरी जेके वञण जेके अचणु थियनि था उहे ख़र्च उहे ॾाढा ॾुखिया पवनि था हलंदासीं वकील साहिब जी तरफ़ ऐं कुझु उन्हनि खां तजुर्बनि जा जेके उन्हनि जा ज़िंदगीअ जा तजुर्बा आहिनि उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करण जी कोशिशि था कयूं ऐं पंहिंजा तजुर्बा जेके उन्हनि जा पंहिंजी हिन वकालत वारे दौर में गुज़रिया आहिनि यकीननि तव्हांखे काफ़ी टाइम थियो आहे हिन फील्ड में कुझु वक़्तु अॻु इलाही उहा ई ॻाल्हि असां कानून जी कंदासीं ज़ाहिर आहे असांजा वकील साहिब आहिनि त कानून जी ॻाल्हि कंदासीं कुझु वक़्तु अॻु माण्हुनि जे लाइ इलाही सारियूं सवलायूं आसानियूं बि हुयूं ऐं हाणे वक़्तु दौरु ॾाढो मटिजी वियो आहे उहे केस ऐं हाणे केस केतिरो फ़र्क़ु आहे या सेम केसिस उहे ई ज़मीनुनि जा झगड़नि जा उहे ई मसइला आहिनि या हाणे केसिस जी नोयत जेका आहे उहा वधीक पेचीदा थी वई आहे हींअर इलाही नवां लॉस बची विया आहिनि मिसाल साइबर क्राइम थियो साइबर क्राइम अॻे अहिड़ो कोन हूंदो अॻे अहिड़ा कोन हूंदा पोइ उनखे बि क्रिमिनल साइड खणी वेंदा हुआसीं सही पर हाणे छो त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं जिदत अची वई आहे सो उन करे हाणे साइबर क्राइम लॉ अची वियो आहे ऐं FIA थी वई FIA कोर्स थी वियूं सो इन्हनि जो केस जी ट्रायल ई अलॻि पियो थिए न सही सो हींअर सोशल मीडिया ते केरु कंहिंखे घटि वधि नथो ॻाल्हाए सघे केरु कंहिंजो पर्सनल जेको आहे उनखे माना जंहिंजो ज़ाती तौरु चइजे ज़ाती किरदार खे घटि नथो ॻाल्हाए सघे सही सो अहिड़े क़िस्म जो इन्हनि ते इन्हनि जो वॾो स्ट्रिक्ट लॉ आहे सो उहा ई ॻाल्हि त जीअं हाणे उहे केसनि जी नोयत ई मटिजी वई आहे तव्हां जॾहिं पढ़िया हूंदव या जेके असांजा सीनियर्स जेके सिटीज़न्स वकील आहिनि या जेके बि आहिनि त उहे वरी उन ते स्टडी कंदा आहियो एग्ज़ैक्टली ईअं आहे नओं सॼो जेको बि वरी नई पढ़णो थो पए साइबर लॉस पढ़णा था पवनि ऐं इन ॻाल्हि आहे कंज़्यूमर प्रोटेक्शन नओं हिकिड़ो लॉ अची वियो असां वटि कंज़्यूमर प्रोटेक्शन लॉ अच्छा सो उन में ईअं आहे जो मिसाल तौरु तव्हां परचेसिंग कंदा हो त परचेसिंग में मिसाल हिकिड़ी शइ तव्हां वरिती आहे इलेक्ट्रॉनिक्स शइ वरिती सही उहा तव्हां जेका वरिती उहा सही तव्हांखे न मिली सही रेट इवन रेट मथे थो मिले तव्हांखे इन में तव्हां कंज़्यूमर प्रोटेक्शन में उनजे ख़िलाफ़ सूट फाइल करे सघो था रिकवरी करे सघो था दंड लॻाए सघो था मसला थियनि था ईअं आहे बिल्कुलु असांजा ॿुधनि पिया व्यूअर्स जेके कॉल वठूं था हेलो अल्लाह अकबर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी खुश आहियो बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह जो शुक्र तव्हां ॿुधायो अदा कहिड़े शहर खां ॻाल्हायो पिया अल्हम्दुलिल्लाह आऊं ॻाल्हायां थो फ़कीर लखानो संजराणी तालुके जाम नवाज़ ज़िले सांगर खां भली कार चवंदासीं प्रोग्राम में कीअं लॻे पियो प्रोग्राम तव्हांखे दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम भलो आहे असां रोज़ शामिल थींदा आहियूं अॼु वरी तव्हां अॻे शायदि आयो पर आऊं तव्हांखे ख़ुशाम चवां थो जो तव्हांखे अॼु मूं पहिरीं दफ़ो ॾिठो आहे अॻु में अॼु जोयो ईंदी ताहिरा जोयो जी तव्हां असांखे पहिरियों दफ़ो ॾिठो आहे असां इलाही पुराणा मेहरान टीवी जी टीम में शामिलु थींदड़ हुआसीं वरी पंहिंजनि जी यादि अची वई त वरी वापसि हलिया आयासीं पोइ तव्हांखे इहो जेको भला अॼु ताहिरा कान्हे का मां वेठी आहियां कीअं लॻे पियो तव्हांखे न प्रोग्राम शहरा भलो आहे तमामु सुठो आहे मेहरान टीवी इहे त असांखे रहनुमाई करे थी जेको तव्हां लायर साहिबु वेठो आहे वकील साहिबु इन सां असां गॾु आहियूं इनशाला हिननि जो इहो कदम सारा जोगो आहे जी ॿ लोग हुते बि वकीलनि जेका जदोजहद कई इनशाला असां हिते मीरपुर ख़ासि में ईंदा त असां हिन जो लाइ अमल ॿुधी पोइ असां बि हिननि सां गॾु आहियूं असां पूरी सोसाइटी हिननि सां गॾु आहे अलाह हिननि खे कामयाबु कंदो जेको फनकार साहिबु वेठल आहे इन खे साईं खे चवंदासीं असांखे पीर एजाज़ साईं जी का काफ़ी ॿुधाए हा साईं उहा बि ॿुधायूं था बिल्कुलु हुकुम आहे
साईं महिरबानी 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 प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। जी बिल्कुलु, असांजा व्यूअर्स ॾिसो न कीअं ॻंढियल आहिनि, उहा असांखे ख़बर कोन पवंदी आहे, पर कॉल जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी आहे त असांजा व्यूअर्स असांखे ॿुधनि पिया, तव्हांजी ॻाल्हियुनि खे बि ॿुधनि पिया। हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं, पर हिन वक़्तु थोरो असां कलाम जी तरफ़ हलूं। छा ॿुधाईंदो? बहरहाल टेलीविज़न जो गीत असांजो ॻाइल महदी साईं जो, उहो तव्हांजी नज़र वीरसन जी नज़र सभिनि जी नज़र आहे। बिस्मिल्लाह। याद जनी खे यार सित याद हमेशा यार खे, याद जनी खे यार, ओ याद जनी खे यार सित याद हमेशा यार खे, फज़कुरूनी अज़कुरकुम कौल अलस्ती पार, ओ वहम ब्याई विसार अला महदीअ जे मैं खान में। इश्क ते बाह ॾुहें बराबर, इश्क दा धाव तिखेरा, बाह साड़े दे कख ते काने, इश्क साड़े जिगर जेरा, बाह विसा में नाल पानी दे, दसो इश्क दा दारू कहड़ा, गुलाम फरीदा उठ कुछ नहीं बचिया, जित इश्क न लालिया डेरा। हो तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भली करे आए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए तूं, इश्क भली करे आए तूं, फिर भली करे आए तूं, नीह निशांबर लाए, ओ नीह निशांबर लाए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए। ओ इहे भलायूं इश्क जूं भायां, 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 अल्लाह ओ इहे भलायूं इश्क जूं भायां, इहे भलायूं इश्क जूं, इहे भलायूं इश्क जूं भायां, इहे भलायूं इश्क जूं भायां, काबे हज कराए, ओ काबे हज कराए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए तूं, इश्क भली करे आए तूं, बिरह भले करे आए तूं, इश्क भली करे आए तूं, नीह निशांबर लाए, ओ नीह निशांबर लाए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए तूं। साईं किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, अल्लाह ओ किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, किथे लैला किथे मजनू, केॾी सिक वधाए साईं, केॾी सिक वधाए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए, इश्क भली करे आए तूं, बिरह भले करे आए तूं, नीह निशांबर लाए साईं, नीह निशांबर लाए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां इश्क भले करे आए तूं, तोखे गोल मुरातो ॾींहां
इहे भलायूं इश्क जुभाया इहे भलायूं इश्क जुभाया ये भलायूं इश्क जुभाया ये भलायूं इश्क जुभाया अल्लाह हो वो ओ इहे भलायूं इश्क जुभाया इहे भलायूं सही इहे भलायूं इश्क जुभाया ये भलायूं इश्क जुभाया इहे भलायूं इश्क जुभाया इहे भलायूं इश्क जुभाया ओ महदी नाम सजाए सही महदी नाम सजाए तू तोखे गोल मरा तो दिया इश्क भले कर आए तोखे गुल मुरा तो दिया इश्क भली कर आए तू दुनिया भली कर आए तू नीह निशान बदलाए ओ नीह निशान बदलाए तू तोखे गोल मरा तो दिया इश्क भले कर आए तोखे गोल मरा तो दिया इश्क भले कर वाह 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 ॾाढो सुठो प्यारो ख़ूबसूरत कलाम असां ॿुधोसीं ऐं ॻाल्हि खे असां वरी कंटिन्यू कंदासीं छो जो वरी ज़हन मां निकिरी न वञे टाइम बि बिल्कुलु पंहिंजी रफ़्तार सां हली रहियो आहे जी वकील साहिबु तव्हां सां ॻाल्हायोसीं पिए त इहो साइबर क्राइम जे बारे में त इहे कानून जेके आहिनि आम माण्हुनि खे जीअं तव्हां ॿुधायो पिए त अगरि कस्टमर आहे उन ॻाल्हि खे महिरबानी करे कंटिन्यू कयो हा कंज़्यूमर प्रोटेक्शन जी ॻाल्हि पई हले त हुन में मिसाल तव्हांखे कंहिं दुकान वारे प्राइस मार्केट वैल्यू खां वधीक वरिती वियो सही त उन में तव्हां साइबर क्राइम उन में कंज़्यूमर प्रोटेक्शन जे तहत उते छो त हींअर हर डिस्ट्रिक्ट में कंज़्यूमर जो जज हिकिड़ो सिविल जज अलॻि थो विहे कोर्ट ई अलॻि आहे कंज़्यूमर जी अच्छा जी जी सही त उन में वञी उन्हनि खे सूट फाइल कनि ऐं उन्हनि खे भारी दंड पवंदो उन्हनि ते दंड पवंदो आहे हा हिकु तव्हांखे अच्छा, पंहिंजी मसइलो रक़म इहो वापसि आहे मिलंदी जो नवां कानून जेके अची बि विया आहिनि त असांजा जेके आम शहरी आहिनि या जेके इन फील्ड में न आहिनि या जेके आम पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि में उन्हनि खे अवेयरनेस कान थी रहे कोन्हे का अवेयरनेस कोन्हे ऐं अगरि केरु धोखो ॾिए थो केरु ठगी करे थो तव्हांखे मट करे वीचारा बसि अलाह खे पैसा बर्दाश्त करे वेही था ॿियो छा था करे सघनि पर ईअं न आहे हींअर इन्हनि खे मोटिवेशनल माना ख़ाली ॻाल्हियूं काफ़ी उन्हनि खे मालूम थियनि थियूं सोशल मीडिया जे थ्रू हा ख़ासि करे ऐं टेलीविज़न जे थ्रू तव्हां सोशल मीडिया इस्तेमालु कंदा बिल्कुलु कयूं पिया उते पोइ उन में का अवेयरनेस जो प्रोग्राम को अहिड़ो कयो ईअं जीअं तव्हां असांखे ॿुधायो पिया त असांजे जेके व्यूअर्स आहिनि उहो जेके शेयरिंग नथा कंदा ॼाण आहियूं असां रखनि, बिल्कुलु ईअं शेयरिंग कंदा कंदा आहियो शेयरिंग कंदा आहियो हा ख़ासि इहो करे हिकिड़ो वॾो मीडियम आहे मीडियम असां सभिनी जे लाइ न सुठो आहे न हींअर तव्हां ॾिसो पिया ॿहिराड़ियुनि में ख़ासि करे जी पोइ भले गॾु गॾु हलाईंदड़ हुजे हुन टच मोबाइल आहे हा बिल्कुलु आहे फेसबुक हलाए थो ॾिसे थो ख़ासि करे असां वेंदा आहियूं न बबरलो वारे ज़िक्र जो थियो त हुन में हिकिड़ी ॻाल्हि यादि पई अचनि त बबरलो में असां जीअं जिदोजहद ख़तमु थी वापसि आयासीं त उते काफ़ी असांखे एॾी आवाम सिंध जी आवाम मोट ॾिनी त जिते असां यूनिफॉर्म में वञूं पिया मिसाल तौरु किथां लंघ थिए पियो ॿाहिरां अचूं पिया या ट्रेवलिंग में हुआसीं कंहिं ॿाहिरि वञूं पिया त उते असांखे माशाल्लाह एॾी त मोट मिली जो होटल वारा चवनि पिया यार साईं चांहि असांजे तरफ़ां अथव तव्हां धरती लाइ एतिरो कयो आहे पाणी ऐं किनारनि खिलाफ़ तव्हां जिदोजहद कई आहे त इहो पोइ चए थो तव्हां भला एॾो कीअं एक्टिव साईं असां हर मोबाइल ते तव्हांजी शयूं ॾिसंदा हुआसीं तव्हांजे मोबाइल ते लाइव वीडियो ॾिसंदा हुआसीं सो इहो बि हिकिड़ो सोर्स ऑफ हुननि जी इंफॉर्मेशन थी वई ऐं हो त मोटिवेट थियनि था काफ़ी दोस्तनि त ईअं चयो त असां पहिरियां एतिरो कोन हिन फील्ड जे बारे में असांखे शौक़ु बि कोन हो पर हाणे असां चऊं था त असांजे घर मां बि को वकील हुजे सो मां चयोमांसि असांजे तरफ़ां बि इहा ई हूंदी आहे त भले हारी हुजो भले दुकानदार हुजो पर पंहिंजे नौजवान जेको औलाद आहे उन्हनि खे हिन फील्ड में आणियो छो त हींअर वक़्त जी ज़रूरत थी वई आहे तव्हांखे हर घर में वकील हूंदो तव्हांजी पंहिंजी सेफ्टी बि आहे सो लुच लोफर तव्हांखां पासो कंदो हक़ ख़बर हूंदा बिल्कुलु पंहिंजा फर्ज़ ख़बर हूंदा तव्हां उन हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी फैमिली जी ज़िंदगी खे सेफ रखी सघो था फ़क़ीर साईं ॾाढो मायूस चुप करे वेठो आहे ॾाढो सवाल था पुछोसि करे वकीलनि सां वास्तो पियो आहे कहिड़े सिलसिले में पियो आहे वकील जेके ॿाहिरि जा आहिनि सदर आहिनि उन्हनि सां मुंहिंजो वास्तो माशाअल्लाह हाणे जीअं साईं जन असांजा मुस्लिम आशिक़ जतोई साहिबु जी उहो असांजे ॿाहिरि जो सदर आहे माशाअल्लाह सही त कहिड़े डिस्ट्रिक्ट वारे कंबरशत बिल्कुलु आहे पंजनि डिस्ट्रिक्टनि में बीठो ज़बरदस्त ठीकु आहे न जेका आहे ॻाल्हि खे गुफ़्तगू खे जारी रखूं था थोरी साई पचूं था वरी वापसि तव्हां सां गॾु
भलीकार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में सुबह महिराण जारी सारी आहे। असांजा खोड़ सारा दोस्त व्यूज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि, कॉलर बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे असां प्रोग्राम में शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु कहिड़ा दास असां गॾु किथां शाद अली कलोड़ो बाकरानी भलीकार चवंदासीं लाड़काणे मां भलीकार जी बाबा चवंदासीं। लाड़कानो ज़िलो बाकरानी तालुको। जी 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 कीअं लॻे पियो प्रोग्राम तव्हांखे? प्रोग्राम तमामु बहितरीन आहे। ही फनकार ॻाए पियो इश्क भली करे आए तूं पियो ॻाए, जी जी ॿियनि फनकारनि बि ॻायो आहे, ही बि वीचारो निभाए पियो जेको हुनजो हाल आहे। हा बहितरीन ॻायो अथव न। ऐं कीअं लॻे? मूं टेलीविज़न ते चयो आहे प्रोग्राम तमामु भलो पियो लॻे। तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो बहितरीन ॾिसंदा आहियूं तक़रीबन असां। जी बिल्कुलु मूं बि चयो आहे चैनल ते हलंदो अथव। महिरबानी महिरबानी प्रोग्राम में शामिल अलाह कुझु रखंदो आहे कि आमीन 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 लख थोरा। जी जी प्रोग्राम में जी सोशल मीडिया जी ॻाल्हि पे कईसीं, तव्हां खां पे पुछोसीं त तव्हां सोशल मीडिया इस्तेमालु कंदा आहियो फ़कीर साईं? जी असां तव्हां हूंदा आहियो हुते कलाम पंहिंजा चवंदा आहियो? जी जी बिल्कुलु कंहिं प्रोग्राम्स में वेंदा आहियूं हा या कंहिं संगतनि में किथे बि हूंदा आहियूं अच्छा त पोइ कुझु छाट वठंदा आहियूं त मिसाल असां हिन प्रोग्राम में शामिलु रहियासीं सही। या हिते रहियासीं। मतिलबु इहो ई आहे त अगरि पंहिंजो पॉज़िटिव वे में अगरि सोशल मीडिया खे असां इस्तेमालु करियूं त तमामु घणा फ़ाइदा आहिनि। तव्हां सां असां पूरे मुल्क जी कानूनी जी ॻाल्हि पुछी, तव्हांजे पंहिंजो तक मिठियाणी शायदि ॿुधायो हा उते जो छा हाल आहे, कीअं तव्हां हुनखे इम्प्रूव करणु चाहींदो, कीअं अवेयरनेस ॾियणु चाहींदो, या बसि ठीकु आहे सो के तव्हां असां शहर में रहिया पिया आहियूं को ॻाल्हि कोन्हे भले पाणी वक़्त सां गॾु थी छा हुनखे मतिलबु तव्हां ॾिनो आहे पंहिंजो? असुल आहे त नंढो ॻोठु असांजे लाइ ॻोठु आहे पर हू टाउन कमेटी आहे। टाउन कमेटी ऐं ॾाढो कुझु सहूलियतूं ॼण हूंदा आहे जंहिंजी शिकायतूं असां उतां जे मक़ामी MP जेको असांजो आहे छो त उहो ॻोठाई बि आहे उनखे असां चवंदा पिया आहियूं। ऐं यूनियन कमेटी जेको टाउन कमेटी चेयरमैन बि असांजो मोहसिन आहे दोस्त आहे असांजा, तो हुजे त शिकायत असांजी हलंदी रहंदी आहे। असां चवंदा आहियूं त बाबा हिननि अवामी तव्हांखे वोट ॾेई कामयाबु कयो आहे त उन्हनि जो जेके बुनियादी हक़ आहिनि घटि में गैस पाणी लाइट जा मसइला आहिनि उहे अहम आहिनि। उते कुझु आहिनि पर ॿिया बि इलाही मसइला आहिनि। लोड शेडिंग ख़ासि करे कुझु तरक़ी आहे या बिल्कुलु सफ़ा न तरक़ी त आहे तरक़ी आहे भई ईअं सफ़ा माना सफ़ा माना कोन्हे त पर इहो आहे जो अञा इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे। हुनमें तालीम जेका आहे उते जो माहौल तालीम जो रेशियो असां वटि तमामु सुठो आहे माशाल्लाह। तालीम जो हा तमामु ॾाढो डिस्ट्रिक्ट नौशरफ हुअं ई सुठी हुन में अचे पियो तालीम जी शरह में सूबे जे हिसाब सां सुठे मथे लेवल ते आहे। पोइ तव्हांखे लॻे थो त हुते जा जेके बि फैमिलीज़ आहिनि या इंट्रस्ट वठनि था ॿारनि खे ख़ासि तौर ते छोकिरियुनि खे तालीम में बिल्कुलु हिते असां वटि गर्ल्स जी एजुकेशन ते ॾाढो हुननि जो पॉज़िटिव रेस्पॉन्स आहे सभिनी जो। ऐं अञा बि असां चऊं था त ख़ासि करे हिकिड़ा त ॻोठनि मां जेके रहनि पिया असां त मिठाणी खणी शहर जा थियासीं पर असांखे इलाही काफ़ी बेराड़ी लॻे थी न पोइ उन्हनि में बि असांखे इहो ई हूंदो आहे त छोकिरियुनि खे ॿार स्कूल में पढ़ायो घटि में घटि एतिरो हुजे थी वेंदो आहे। अॼुकल्ह जे दौर में बि असां ॾिसंदा आहियूं इंटीरियर में या हिते ॻोठण जेकी ज़िंदगी गुज़ारीनि था पंहिंजी तर्ज़ सां हलनि पिया गुज़ारनि पोइ हुननि जो साॻियो ई आहे न शेड्यूल साॻियो ई आहे। ॾिसो सुबुह जो उथनि था वरी नाश्तो करे उहो सुबुह जो हलिया था वञनि ज़मीनुनि ते वरी मोटी अचनि था का नवाण कान्हे न। हा नवाण ईअं ईंदी जो असां सोशल मीडिया बि थी वई या ही पंहिंजी टेलीविज़न थी वियूं इन जे थ्रू हुननि खे मोटिवेशन मिले थी पर अलाए छो अञा ताईं माना हुन या सोर्स कोन्हे बि कोन्हे। ख़ासि करे जेके सरहंदी वारा आहिनि उहे त खणी नियाणियुनि जी तालीम हुते कंप्लीट कराए वरी शिफ्ट था थियनि शहरनि ॾांहुं। असां वटि काफ़ी ईअं थी वियो आहे जो असांजे मिठाणी शहर मां तालीम जे करे काफ़ी फैमिलीज़ हैदराबाद कराची शिफ्ट थी चुकियूं आहिनि। सहूलियतूं एजुकेशन त आहे पर हिन करे हेल्थ मसइलो हेल्थ करे थी बदमनी वॾी आहे लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ॾाढी वर्स थी वञे राति जे टाइम ते ॻोठ अच वञ हूंदी आहे बिल्कुलु हूंदी आहे वधीक अबाण कखनि ॻोठ आहे वॾा हुते थियासीं त छिक त थिए थी न छिक ते ॿियो सुञाणप असांजी मिठाणी आहे। सही सही बिल्कुलु ॾाढियूं ख़ूबसूरत प्यारियूं ॻाल्हियूं कयूंसीं यादूं वंडियूंसीं ॻाल्हियूं वंडियूंसीं कुझु तजुर्बा वंडियासीं हिक ॿिए जा ईअं ई इंसानु सिखंदो रहे थो ऐं ज़िंदगीअ में सिखण जो अमल कॾहिं बि ख़तमु कोन थींदो आहे।
सर खां वठंदासीं व्यूअर्स प्रोग्राम में आया कीअं लॻो तव्हांखे छा मैसेज असांजे यूथ खे ॾियणु चाहींदव सर ॾाढो सुठो सभु खां पहिरियों शुक्रगुज़ार आहियां सुबह मेहरान जे सत जो त जिन मूंखे तव्हां सॼी सन सां मुखातिब थियण जो मौक़ो बि ॾिनो ऐं ॾाढो सुठो आहे नालो बि भलो आहे प्रोग्राम जो ऐं डायरेक्टर बि भलो आहे असांजो सो होस्ट भली न आहे होस्ट भली न आहे न होस्ट त जो त उहो चवंदा आहिनि न उहो कोन्हे को एतिरो एतिरो माना मेन त तव्हां ई प्रोग्राम तव्हां सां ई आहे महिरबानी महिरबानी तव्हां सां ई आहे सो जेके बैक कैमराज़ आहिनि उन्हनि खे बि त सही असांजी टीम जे करे टीम जेके आहे उन्हनि जी पाण कैमरामैन थी विया तव्हां त बाबा टीवी ते आयो ई आहियो न लाइव हलो बि त आम्हूं साम्हूं कैमरा तव्हां ॾे आहे सही सही सो तव्हांजो बि सुठो कंट्रीब्यूशन रहियो अॼु सफ़र तव्हां सुठो रहियो डिस्कशन ॾाढी सुठी रही बिल्कुलु ॾाढी सुठी रही मोटिवेशनल रही अहिड़ा हल्का फुल्का टॉपिक्स या ॻाल्हियूं या सवाल रखजनि जेके आम सतह ते जेके माण्हू असांखे ॾिसनि था उहे ॻाल्हि खे सम्झनि ईअं मोटिवेशन ॾाढो तव्हांजी वॾी महिरबानी प्रोग्राम जे दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त मुंहिंजी साॻी हिकु नंढड़ी एडवाइस आहे दोस्तनि खे जेके ॿुधनि पिया मूंखे त लॉ जी तरफ़ पंहिंजे ॿारनि खे आणियो ही तव्हांजी बि सेफ्टी आहे तव्हांजे पाड़ो जी बि सेफ्टी आहे ऐं इन सां अलावा तव्हांखे पंहिंजनि हक़नि ते हक़ हासिलु करण जी सघ हासिलु थींदी सो मुंहिंजे तरफ़ां इहा ई सघ तव्हांखे सलाह आहे त पंहिंजे घर मां हिकिड़ो को पोइ न्याणी आहे त न्याणी खे बि लाहियो मैदान में ईअं कोन्हे त असां न्याणी खे ॾाढी सुठी आहे फील्ड आहे ख़ासि करे न्याणियुनि जे लाइ सो अचनि अदियूं असांजूं अचनि वधीक सगारो आवाज़ु थींदो सिंध जो बि ऐं पंहिंजे मुल्क जो बि पढ़ाई हिकिड़ो ज़ेवर बि आहे त गॾोगॾु हथियार बि आहे ऐं वरी अगरि प्रोफेशन तव्हांजो सही आहे ख़ासि करे छोकिरियुनि जे लाइ ऐं वकालत आहे त पोइ त माशाल्लाह काफ़ी ज़िंदगी हुननि जी आसान थी सघे थी सभिनी जी महिरबानी आहे जेके असां सां गॾु जुड़ियल रहिया प्रोग्राम खे ॾिसंदा रहिया प्रोग्राम में शामिलु रहिया ऐं इन ई कुर्बई इन ई मैसेज सां गॾु आऊं तव्हां खां इजाज़त वठंदसि वेंदे वेंदे तव्हांखे तमामु बहितरीनु ख़ूबसूरत मुंहिंजो बि जेको आहे फेवरेट कलाम आहे उहो ॿुधाईंदी वेंदसि इनशाला वरी ज़िंदगी रही ऐं नसीब में रहियो त मिलंदासीं पिया पंहिंजो ख़्यालु पंहिंजनि दोस्तनि जो ख़्यालु पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु ऐं ख़ासि उन्हनि जो ख़्यालु जेके तव्हांजो बि ख़्यालु रखनि था उन्हनि खे कॾहिं इग्नोर न कंदा कयो वरी इनशाला मुलाक़ात थींदी कलाम जी तरफ़ हलंदासीं ऐं इजाज़त वठंदासीं जी सर ख़ूबसूरत कलाम सां असांजे प्रोग्राम खे पुॼाणी ते पहुचायो जी पीर एजाज़ साईं जो कलाम आहे जी जीअं त साईं जा ई अल्फाज़ वरी वरजाइनि था त सुबह मेहरान जी वादी मेहरान वादी में बिल्कुलु मुंहिंजो सभिनी साथियुनि खे सलाम आहे वधि में वधि असां ते सभिनी दोस्तनि जो महिरबानी साथी मुर्तज़ा मजबूर साहब ऐं उन सां गॾोगॾु जेको मेहरान टेलीविज़न जो सॼो सथ आहे असांखे जेको सुठो करे पेश कनि था असांजो जेके ख़ासि तरह कैमरामैन आहिनि ऐं सॼे सथ जा तक़रीबन महिरबानी उन्हनि जूं सभिनि जे नाम गीत आहे लोक सॼो ई विसरे हिकु शाल न विसरे तूं लोक सॼो ई विसरे हो लोक सॼो ई विसरे हो ओ हिकु शाल न विसरे तूं ओ इहो सचल मतलब मूं छल पाणो पासे ना करे जेकी मज जहां जेकी मज जहान सो तारिय तगिय तुझे लुत्फ साण लतीफ चवे तो दर कमी कान हो अदले आऊं न छुटान करी को फेरो फजल जो कर प्रचार परचण जी हो कर प्रचार परचण जी छॾ रुसण वारी रीत कर प्रचार परचण जी छॾ रुसण वारी रीत ॾाढो मज़ो आहे ओ पिरी मझ प्रीत
ओ जानी तुझी जीत मूं हथ ॿधी हारायो ओ लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर मोहे आटो कयो माइल हो मोहे आटो कयो माइल भले महबूब मारा कर लगी थो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर लगी थो प्यार जे क़ाबिल सितमगर थी बेला शक थी अखिन ते सब सितम तुंहिंजा सितमगर थी बेला शक थी अखिन ते सब सितम तुंहिंजा कान्हे कागा नहीं मुश्किल हो कान्हे कागा रही मुश्किल सही कान्हे कागा नहीं मुश्किल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर मोहे आतो कयो माइल हो मोहे आतो कयो माइल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल अरे हा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया अरे हा पांद कपड़े जो चिनी पहाड़े चढ़ाया अरे हा पांद कपड़े जो छिनी फाड़े छॾाया मगर तो सां अड़ी याद हो मगर तो सां अड़ी याद भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर मोहे आतो कयो माइल सही मोहे आतो कयो माइल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल लगाए जान जी बाजी सहाय सिर्फ ए सोना लगाए जान जी बाजी सहाय सिर्फ ए सोना घड़ी पल लाए आऊं घायल हो घड़ी पल लाए आऊं घायल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर मोहे आतो कयो माहिल हो मोहे आतो कयो माहिल भले महबूब मारा कर लगी तो प्यार जे क़ाबिल भले महबूब मारा कर लगी तो प्यार ये काबिल चवे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सोना पर चवे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर चवे एजाज़ हिते आहिनि चवे
एजाज़ हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर हथां तुंहिंजे थियुसि बिस्मिल साईं हथां तुंहिंजे थियुसि बिस्मिल भले महबूब मां